अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा किचन। अॼु असां मायरा किचन में खणी आया आहियूं मज़ेदार ब्रेन मसाला जी रेसिपी। हीअ ब्रेन मसाला ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिते पतीली में पाणी उॿारियो आहे ऐं पाणी जीअं उॿरी वेंदो त हाणे असां विझूं था लूणु अधु टीस्पून, हेठि विझूं था 1/4 टीस्पून ऐं बकरे जो मग़ज़ आहे हाफ kg। मग़ज़ विझण खां पोइ तक़रीबन 10 खां 15 मिनट्स ताईं विचोली बाहि ते बॉइल कंदासीं ऐं 10 खां 15 मिनट्स ताईं विचोली बाहि ते बॉइल करण खां पोइ हिकु साइड ते रखी छॾींदासीं। हाणे असां हिकु ॿियो फ्राइंग पैन खयो आहे ऐं फ्राइंग पैन में ऐड था कयूं तेल 2 खां 3 टेबल स्पून। कटियल बसर था विझूं, हिकु मीडियम साइज़ जो बसर खणी असां कटे छॾियो आहे ऐं बसर खे तक़रीबन 4 खां 5 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। बसर खे 4 खां 5 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था कटियल टमाटा, 2 अदद मीडियम साइज़ जा टमाटा खणी असां कटे छॾिया आहिनि ऐं हाणे सुकनि धाणनि जो पाउडर विझूं था 1 टेबल स्पून। लूणु विझूं था अधु टीस्पून, तव्हां चाहे त पंहिंजे पसंदि जे मुताबिक़ घटि या वधि करे सघो था। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून ऐं खुश्क फूदने जा पत्ता विझूं था 1 टीस्पून। हाणे ढक ॾेई करे तक़रीबन 4 खां 5 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। असां ढक ॾेई करे 4 खां 5 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचायो आहे। हाणे ढक हटाए करे टमाटनि खे मैश कंदासीं। टमाटा नरम थी चुका आहिनि। चङी तरह सां मैश करण खां पोइ हाणे मज़ीद 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं ऐं हाणे विझूं था उॿरियल मग़ज़। मग़ज़ खे चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे वधीक 10 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। 10 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाइण खां पोइ चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं असांजो मज़ेदार ब्रेन मसाला डिश आउट जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी कॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।